ब्रेकिंग न्यूज़ है कराची में अवां सां शेयर कयूं पिया। एंटी इंक्रोचमेंट जो न्यू कराची में सरकारी ज़मीन ते ठाहियल दुकाननि ऐं घरनि खे ड्राइण लाइ ऑपरेशन एंटी इंक्रोचमेंट टीम पुलिस जी मदद सां ऑपरेशन दौरान 5 गैर कानूनी दुकान ऐं घर ड्राहे पट करे छॾिया। ब्रेकिंग न्यूज़ है कराची में अवां सां शेयर कयूं पिया। एंटी इंक्रोचमेंट न्यू कराची में सरकारी ज़मीन ते ठाहियल दुकाननि ऐं घरनि खे ड्राइण लाइ ऑपरेशन कयो आहे। एंटी इंक्रोचमेंट टीम पुलिस जी मदद सां ऑपरेशन दौरान 5 गैर कानूनी दुकान घर ड्राहे पट करे छॾिया। एक भेरो ॿीहर अवां खे आगाह कयूं पिया। अहम ख़बर है कराची में एंटी इंक्रोचमेंट न्यू कराची में सरकारी ज़मीन ते ठाहियल दुकान ऐं घरनि खे ड्राइण लाइ ऑपरेशन कयो। एंटी इंक्रोचमेंट टीम पुलिस जी मदद सां ऑपरेशन कयो आहे। तफ़सील मालूम कंदासीं कराची में आवाज़ न्यूज़ जे रिपोर्टर आमिर सुप्रो खां। आमिर, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी गज़ाला बल्दिया उज़मा पारां जेको आहे सो गैर कानूनी जेके तजावुज़ात उन्हनि जे ख़िलाफ़ वॾी कार्रवाई कई वई आहे ऐं हीअ जेको आहे ज़िले वस्ती जे न्यू कराची में जेके सरकारी ज़मीनुनि ते दुकान उन्हनि सां गॾोगॾु जेके जायूं माण्हुनि गैर कानूनी तामीर कनि पिया, उते जेको आहे इंक्रोचमेंट जी टीम पुॼी, जंहिंमें उन्हनि जे सीनियर सुप्रीडेंट बशीर सिद्दीकी आहे उन ऑपरेशन जी निगरानी कई आहे। हुन सां गॾोगॾु इलाइक़े जो असिस्टेंट कमिश्नर पुलिस एंटी इंक्रोचमेंट ऐं CPD वार्डन ऑफिसरनि पिणु हुन में हिसो वरितो आहे। यकीनन जेके सरकारी ज़मीनुनि ते कब्ज़ा कया पिया वञनि उहे 5 दुकाननि समेत हिकिड़ो घर बि आहे, हुनखे ड्राहियो आहे। ऐं बल्दिया उज़मा जो जेको सिद्दीकी साहिबु आहे हुनजो इहो ई चवणु आहे त सुप्रीम कोर्ट जो ऑर्डर आहे जेके बि गैर कानूनी कब्ज़ा ऐं सरकारी जॻहुनि ते जेके कब्ज़ा कया आहिनि ठीक है, वञ। महिरबानी आमिर तफ़सील खां आगाह करण जे लाइ।